असांजा जेके नौजवान ॿाहिरि मुल्क कमाइण वेंदा आहिनि, जंहिंखे असां परदेसी चवंदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे त परदेसी पंहिंजे दिलि में हज़ार ॾुख ग़म सयूं पंहिंजे वारसनि खे, पंहिंजे मालिकनि खे, दोस्तनि खे कुझु बि न आहिनि ॿुधाईंदा। पंहिंजा ग़म पंहिंजे सीने में रखी ज़माने में जीअंदा आहिनि। ऐं परदेसी वीचारनि खे हथु छा थो अचे, सॼी ज़िंदगी ॿाहिरि कमाइण लाइ, पंहिंजे घर जे ख़ुशियुनि जे लाइ मोटी अचनि त औलाद बि नालाइक, हथु रखण वारो केर बि कोन्हे, न कंहिं ग़मी में अचनि न ख़ुशी में अचनि, न कंहिं ॾुख में न कंहिं सुख में। जॾहिं बि का तकलीफ़ थिए घर वारनि खे फ़ोन ते इहो ई चवंदा आहिनि त असां ख़ुशि आहियूं। सॼी ज़िंदगी परायूं ख़्वाहिशूं पूरियूं करे 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 पाण वीचारा ऐं उन्हनि जे ग़म लिकाइण जो हिकिड़ो तरीक़ो बि ॿुधायो हूंदो। तव्हां कंहिं परदेसी को पुछंदव न त यार तुंहिंजा वार अछा थी विया आहिनि, चवंदो यार परदेस जो पाणी अहिड़ो आहे। भला ॾे हाल वाल यार वञे थो त का फ़ोन ई नथो करे, न को राब्तो, यार बसि परदेस जो पाणी अहिड़ो आहे। यार भला ॿुधो हुजे तुंहिंजी तबियत सफ़ा ख़राबु थी वई, हा यार बसि परदेस जो पाणी अहिड़ो आहे। यार भला ॾे त हाल वाल, मां ॿुधो तोखे अटैक बि थियो, हा यार बसि परदेस जो पाणी अहिड़ो आहे। असुल में ॾोह पाणी जो कोन्हे, इहे ग़म लिकाइण जो परदेसियुनि जो हिकिड़ो तरीक़ो आहे। छो जो अगरि वधीक परदेसी ॻाल्हाईंदा त थी सघे थो उहो रोई पवनि, पोइ इन जे करे उहो पंहिंजे ग़म लिकाइण जी हिकिड़ी वॾी कोशिशि कंदा आहिनि त यार बसि परदेस जो पाणी आहे। असुल में पाणी जो कहिड़ो ॾोह आहे, सॼी दुनिया में तव्हां ॾिसंदो पाणी वरी कमाल जी शइ आहे, पाणी ॾे को बि ॾोह कोन्हे। हे परदेसी जेके बि हूंदा आहिनि न, दोस्तनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त परदेसियुनि खे का बि बेघर न हणो। यार मुंहिंजे लाइ बोस्की वठी मोकिल, मुंहिंजे लाइ मोबाइल वठी मोकिल, मुंहिंजे लाइ परफ्यूम वठी मोकिल। तव्हां यकीन ॼाणो जे अगरि उन्हनि जे तव्हां उते हशर ॾिसंदव न त उहे ॾाढा परेशान आहिनि। पैसो ईअं नथो ठहे, माना माण्हुनि खे इहो हूंदो आहे त यार हितां जो असांजो पैसो आहे, उतां जा रियाल धर्म डॉलर, पर उहे ईंदा बि ओड़े तरीक़े सां आहिनि। इंसान खे वॾी तकलीफ़ में इहो पैसो मिलंदो आहे। मुंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो मैसेज हो परदेसी भाइरनि लाइ, जे अगरि तव्हांखे पसंदि अचे त बराए महिरबानी शेयर ज़रूरु कजो। मुंहिंजी दुआ आहे त अलाह कंदो सभु परदेसी ख़ुशि हुजनि, ख़ैर सां पंहिंजे फैमिली ॾे मोटी अचनि ऐं ख़ुशी ख़ुशी वञनि, ख़ुशी ख़ुशी अचनि। अलाह उन्हनि खे हिते रिज़िक रोज़ी में बरकत विझे त जीअं उहे ॿाहिरि कमाइण लाइ न वञी सघनि। अलाह असांजे हिन मुल्क खे बि आबाद करे, अहिड़ियूं असां वटि हिते कुवतूं पैदा थियनि त असांजो को बि हितां जो माण्हू को परदेसी न थी सघे।